आई कबूतर आहिनि ही शौक़ीननि खां मुंहिंजो हिकिड़ो सवालु आहे भाइपी में ही कबूतर ही जेके वेठा आहिनि हिन पासे ॿ जोड़ो खाधल आहे नरबदी आहिनि ऐं हीउ जेको हेठि वेठो आहे कारी अख में कुरसरी ही जोड़ा खाधल आहिनि ही ॿिनि जोड़ो खाधल आहे हिन जो जोड़ो खाधल आहे पर शायदि हिन जो जोड़ो हिकिड़ो दार भॼी वियो। हाणे मुंहिंजो मक़सदु इहो आहे तव्हां खां पुछण जो त हिन काफ़ी टाइम थियो आहे हीअ आना ऐं नथा ॾियनि जोड़ा बि खाधल आहिनि लॻ बि कनि था त हाणे इहो तव्हां दोस्तनि खां पुछां थो त वजह कहिड़ी आहे त हीअ आना कोन था ॾियनि। बाजरी पिण खे ॾियां थो टाइम ते हीअ बाजरी सभु ॾिनी माने शाम ते हीअ बाजरी खाई छॾे सभु जो वरी साफ़ु करे ॿी ॾिनी माने वरी हीअ पाणी हिन में भरियो पियो पाणी ख़राबु थी वियो आहे त हवा तेज़ लॻी न किचिरो सॼो पाणी में वियो हलियो। हीअ ॿिया पते पवंदा भरे पानी कुकड़ आहिनि ॿिया कुकड़ आहिनि पोइ झिरकियूं आहिनि हीअ पानी खाई थो वञनि मुंहिंजो भले खाइनि इहो त मुंहिंजो मक़सदु इहो आहे तव्हां ॿुधायो था त हीअ कबूतर खे मां कीअं हिनखे मां कंहिं रखां जेको कबूतर आना ॾिनी बचा ॾिना आहिनि उॾाम कनि ऐं उॾाम कनि था त वधीक मथे कोन था वञनि ऐं कबूतर खे असां जंहिंमहिल उॾाइण वक़्तु जंहिंमहिल इनखे असां खाधो पाणी पीआरे अन्न ढो करे उॾायूं या थोरो उनखे बुख हुजे त पोइ उॾारियूं छोकी उॾरनि था 10 मिंट बि कोन था उॾरनि लही था अचनि उॾाम में हीअ ॿ कबूतर हीअ बचाए छॾिया जेके ॻाढ़ मुठियार ॿी हुजे पोयां थिया करसरी ऐं ॿ हीअ कहिड़ा हीअ जेके ॻाढ़ी अख वारो ऐं कारी अख वारी मादी इहे बाक़ी हिन जो पर कचा आहिनि उॾे न सघे इहो पर में सूर धक लॻो जेको मथे त कोन थो वञे हिनखे पर में थोरो मसइलो आहे वधीक कोन थो उॾाए बाक़ी हाणे वधीक तव्हां सां फ़ाइदो था अर्ज़ु आहे त ॿुधाइजो कमेंट करे त कबूतरनि खे मां कीअं वधायां ऐं कबूतरनि खे मां कीअं अॻिते वठी हलां ठीकु आहे ख़ुदा हाफ़िज़ महिरबानी थींदी तव्हां दोस्तनि जी जेको कमेंट करे ॿुधाइजो।